जॾहिं असीं मरंदासीं न ओ घरनि में जिमायूं गॾु थींदियूं, ओड़े पाड़े जूं सभु। पोइ माठ कोन कंदियूं, पोइ दड़का दाबा ॾेई हुनखे माठ कराइबो। पोइ जेको रूअंदियूं वेठियूं न मैयत ते रूअंदियूं वेठियूं, उन में बि रुगो कूड़ हणंदियूं, रुगो कूड़ वेठियूं हणंदियूं, रूअण में बि कूड़। अधी मुंहिंजो राणो हो, अधी मुंहिंजो मोर हो, अधी मुंहिंजो हंज हो, मुंहिंजो वॾे नाले वारो हो, मुंहिंजो वॾी हलंदीअ वारो हो, अधी मुंहिंजे जो नक अहिड़ो जहिड़ी पपीते जी फार अधी। ईमानदारी अहिड़ो कोन हो, रुगो कूड़ हणंदी। लाश खणी घर मां निकिर, घर जे दर ते बीठी हुजे बसि। केॾां भई पपीते जी फार, केॾां वियो मोर, केॾां वियो हंज, बसि दर ते बीठी हुजे। पुट पोटा भाइटिया चाचा मामा सौट मासा त खणी तोखे कब्रस्तान में ॾाढियूं लतूं हणी पूरींदा। तूं चए थो मुंहिंजा टपड़, ही बाग मुंहिंजो आहे, हीअ बनी मुंहिंजी आहे, ही बंगलो मुंहिंजो आहे, ही एसी मुंहिंजो आहे, हीअ गाॾी मुंहिंजी आहे, हीअ मोबाइल मुंहिंजी आहे, हे कपिड़ा मुंहिंजा। हे टपड़ पंहिंजा खणी वञ न, तुंहिंजा आहिनि न, खणी वञ, छॾी छो थो? खणी वञ। छोरनि खे चयो त कबर में फिटिंग कराए तोखे ॾीन, मार्बल ॿिया टिया हे हो टाइलूं हणाए, ॾाढा बिस्तरा कंबल विहाणा तोखे रखी ॾीन, बिजली बि लॻाए ॾीन, एसी बि तोखे लॻाए ॾीन, हेॾो मोबाइल बि खयो वञ, चंडाणे जुमाणे मिसकालूं तूं हणी खणियो वञ पंहिंजा टपड़। छाजे लाइ थो छॾी? अंधी क़ौम मरियो वञे न, वो मरण वारे जी खट, वो पुराणी रली, वो डामर वारो ये विहाणो समझो, ये छिनल कंबल, ये सब मेड़े सड़े मुले के मथे हणंदा। ये खण पिणे वारी मोबाइल भी तो मुखे दे, पिणे वारी राडो घड़ी भी तो मुखे दे न। घड़ी तो गई, मोबाइल तो गई, पिणे वारी गाड़ी तो गई, बाग तो गयो, बंगलो तो गयो, बाकी विहाणो नुनो थी मुले के क्याड़ी तो रखे ॾिनो नांग चुपड़ी मुले के पछाड़ी थोरो पिया कनि। ये ढके पुट पोटा लतूं हणी मोटंदा, आराम तोसां गॾु केरु हले? न पुट हलंदा, न भाइटिया हलंदा, न चाचा, न मामा। मायूं घरनि में रहियूं, माल वाड़े ते ॿधो पियो आहे, गाॾी तंबेले में बीठी आहे। कबर में तोसां गॾु जेकॾहिं हलंदो त अलाह जो क़ुरान हलंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मैयत खे दफ़न करे जॾहिं वापसि वरंदा त जेको सीने में क़ुरान पियो आहे त झंप ॾेई ॿाहिरि निकिरी मैयत जे मथां ईअं छां अची कंदो जीअं कुकड़ बचनि जे मथां पर पखोड़ींदी आहे, जीअं मुंहिंजा दोस्त ककर छां कंदो आहे, तीअं अलाह जो क़ुरान मैयत जे मथां ईअं छां अची कंदो। कबर जो साथी जेकॾहिं अथव त अलाह जो क़ुरान अथव। जेकॾहिं चाहियो था त कबर जी अकेलाई ख़तम थिए त हल क़ुरान आहे। जेकॾहिं चाहियो था त जन्नत जी हमेशह वारी ज़िंदगी मिले त हल क़ुरान आहे।